सां पैदा थींदो आहे, मां सां पैदा थींदो आहे, यानी आय सां पैदा थींदो आहे। आइडेंटिटी जंहिंखे सॼो वेंदो आहे, जेका ज़ाती असांजी सुञाणप आहे। छो जो असां माहौल में रहूं था अहिड़े में जिथे पॉज़िटिविटी सुठियूं शयूं कोन्हनि के रुगो नेगेटिविटी आहे, रुगो गिलाऊं आहिनि। भला तव्हां कॾहिं इहो ॾिठो आहे घर में असांजूं पोड़ियूं वोड़ियूं वेहंदियूं आहिनि, 8 कलाक गिला करे एंड में चवंदियूं नदी असांजो छा वञे धूड़ पाए। छो जो माहौल अहिड़ो थो मिले, तव्हां अनइंटेंशनली ॿुधंदा था वञो, तव्हांजी प्रोग्रामिंग थींदी थी वञे दिमाग़ जी। भले तव्हां उन कचहरी में शामिल न हुजो, बट पोइ बि इहा प्रोग्रामिंग थींदी थी वञे। आय सां जॾहिं असां पैदा थियूं था त पोइ इहा आय काॾे ग़ाइब थी वञे, छो जो असांखे इन्वायरमेंट अहिड़ो थो मिले। इन्वायरमेंट कहिड़ो थो मिले? नेगेटिव इन्वायरमेंट थो मिले, जंहिंजे करे असांजो करेक्टर बिल्ड थींदो। छा बिल्ड थींदो बाबा? करेक्टर बिल्ड थींदो। उन खां पोइ असांजी पर्सनैलिटी ठहंदी। हाणे तव्हां रुगो नेगेटिविटी ॿुधंदो त ज़ाहिर आहे तव्हांजे अंदरि रुगो नेगेटिव थॉट ईंदा, नेगेटिव शयूं ईंदियूं। हींअर तव्हां कुझु पॉज़िटिव ॿुधो था त पॉज़िटिव थॉट ईंदा। इहे थोरे टाइम लाइ हूंदा, वरी थोरी टाइम खां पोइ ग़ाइब थी वेंदा। इहो तव्हांजो कमु आहे त दिमाग़ जे जेका बुख आहे उन खे तव्हां नेगेटिव शयुनि सां भरियो या पॉज़िटिव शयुनि सां भरियो। इन्वायरमेंट असांखे मिले थो त पोइ उहा पर्सनैलिटी ठही, पर्सनैलिटी खां पोइ उहा ई शइ असांजी सुञाणप थी वेंदी आहे। अब हीउ त आहे ई अहिड़ो, ॿुधो आहे न, हिन खां त कुझु बि कोन थींदो। हाणे इहा तव्हां ते सुञाणप थी वई, छाप लॻी वई। हाणे इहा छाप ख़तमु कीअं करणी आहे? छाप ख़तमु करण लाइ पंहिंजे हिन आय खे ॿुधणो आहे, पंहिंजो पाण खे ॿुधणो आहे। जीअं थोरी देरि पहिरियां तव्हां सवेर ॿुधो, अॼु तव्हां पंहिंजो पाण सां मिलियो ऐं पंहिंजे पाण खे ॿुधो त थोरो सुकून मिलियो। एक्सटर्नल शयूं ॿुधो पिया था, अंदरूनी शयूं असांजूं ख़तमु थी वियूं। अॼु जा मॉडर्न ट्रेनर तव्हांखे इहे शयूं ॿुधाइनि था त पंहिंजो पाण सां कचहरी कयो। जॾहिं त जेके वॾा वॾा बुज़ुर्ग आहिनि उहे 500 साल 800 साल पहिरियां ॿुधाए विया आहिनि त अपने ही मन में डूब के पाजा सुराग ज़िंदगी। इहे 500 साल पहिरियां ॿुधाए विया आहिनि। यानी पंहिंजो पाण खे ॾाढो डिस्कवर करणु ॾाढो ॾुखियो आहे। हिन एनवायरमेंट में रहो था, तव्हांजो थॉट तव्हांजी ज़िंदगीअ जो ऑटो पायलट मूड थी वियो आहे, यानी बसि हले पई थी। के माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ जा पाण कॉन्शियसली डिसीजन वठंदा आहिनि, न त तक़रीबन माण्हू वक़्त सां गॾु बसि इन्वायरमेंट खे अलाउ कंदा आहिनि त असांजी ज़िंदगीअ जा डिसीजन वठो। जीअं अलामा इक़बाल चए थो न त खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रज़ा क्या है। या खुदी छा आहे, मां अंदरि यानी सेल्फहुड, इन खे कीअं बुलंद कबो? इन खे बुलंद नॉलेज सां, इल्म सां, विज़डम सां कबो, न के गिलाउनि सां, न के यूज़लेस कचहरियुनि सां कबो। ठीकु आहे बाबा?